परवाह अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं अहिड़ो वज़ीफ़ो ॾियो जो दुनिया को परे थी वञा, दौलत को परे थी वञा। ॿुधो सखर जा गैरतमंद मुस्लमानो, पाण फरमाए पुट अबू ज़र गफ़ारी मा मिन अब्दिन, ना कोई अहिड़ो मानो जंहिंजी ज़बान ते लफ़्ज़ जारी थी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अदखलल जन्नत। पुट अबू ज़र गफ़ारी जंहिंजी ज़बान ते कलमे जा लफ़्ज़ जारी थी मां मुहम्मद तो चवां इहो मुंहिंजो उम्मती जन्नत में दाख़िल थी वियो। या दुआ घुराईंदा तो मुल्क साहब अहिड़ो वज़ीफ़ो ॾियो जो असांजी मिल्कियत वधे, ज़मीन वधे, हैदराबाद ऐं कराची में बंगलो हुजे। पर वाह अबू ज़र गफ़ारी तो चवे साईं अहिड़ो वज़ीफ़ो ॾियो जो दुनिया दौलत को परे थी वञे। ही तो चए साईं मुझे माल में कमी अचे वरी नबी से जो साहबी जनाब अम्मार यासिर गॾिजी करे आहिनि। मिशकात शरीफ़ जी हदीस अल्लाह जो रसूल असांखे अहिड़ा वज़ीफ़ा जो साईं जो हमेशह असां पंहिंजे रब खे राज़ी कयूं, हमेशह असांजो रुठल रब सां राज़ी थी पए। पाण फरमाए पुट अम्मार यासिर हमेशह तव्हां ही लफ़्ज़ पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पुट हर नमाज़ खां बाद में तव्हां 7 मरतबा इहो कलमो पढ़ंदा कयो, इंशाअल्लाह रब तव्हांजो तव्हां खां राज़ी थी पवंदो। बीमार सखर में गनी जुमो प्राइम से बोल साहब उथी भी करे जे पेट्रोल से मां वचो आटो मां वचो मां चुमास ठीक आ पेट्रोल एक ना फरमानी अटो भी ना फरमानी हाणे तू बुधाए मां उथी करे जनाज़े नमाज़ पढ़ी ऐं मां चयो सूरज जी नमाज़ जो रकात मुदाए जैसे मां की तो हाणे अटो याद अथसि पेट्रोल मां को याद अथसि जल्दी याद करे तो हेतिरे लीटर थियो। पर हर तुझे मुसलमान के इहा ख़बर न त जनाज़े नमाज़ जी दुआ चाहे ऐं सूरज नमाज़ जो रकात किया तो चए त मां मोमिन ना पाण के मोमिन सराए पियो। ओ तुझा जा मुसलमानो खुदा जी ज़ात कसम मां न ॼाण तव्हांखे कुरान पर मां हथ में कुरान खड़ी करे चवां थो खुदा जो वास्तो तो आलमन के न ईज़ायो अल्लाह वारन के न ईज़ायो। मां नथो चवां जो सोणे नबी फरमाए अल उलमा वरसतुल अंबिया कंहिंजे लाइ ख़ुर्शीद शाह चवंदो आहे त मुंहिंजा वारिस अथव, कंहिंजे लाइ नोमान चवंदो आहे मुंहिंजा वारिस अथव, आराइम जो भुट्टो चवंदो आहे मुंहिंजा वारिस अथव, आराइम जो चतुई चवंदो आहे मुंहिंजा वारिस अथव, सब्ज़ोई चवंदो आहे मुंहिंजा वारिस थी हथ न लाई जाए। पर वाह हक़ वारा आलमो जो तव्हांजे लाइ सैयदुल अव्वलीन ॿिन्ही चारनि जो सरदार मिठड़ो मुहम्मद तो फरमाए अल उलमा वरसतुल अंबिया। नबी फरमाए आलम मुंहिंजा वारिस अथव। हाणे चए मुंहिंजे वारिसनि खे तकलीफ़ ॾिनी या उन्हनि खे तकलीफ़ न ॼण के मां मुहम्मद मुस्तफ़ा खे ईज़ा ॼण कंहिंखे तकलीफ़ ॾिनी। वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह रब फरमाए मां रब तव्हांखे पार थो कयां मुंहिंजे सुहिणे नबी खे न ईज़ायो, मुंहिंजे सुहिणे नबी खे तकलीफ़ न ॾियो। आलमन नबी जा वारिस अथव खुदा जी ज़ात जो कसम आलमन जो सिर्फ़ ॾोह इहो आहे मां ॾोह खणी आयो आहियां। अॼु आलमन जो ॾोह तव्हांखे ॿुधाईंदुमि। पहिरियों आलमन जो ॾोह इहो आहे जॾहिं तुंहिंजो वल्लज़ीन अख़रजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तअलमून शैया जॾहिं अमर तोखे पेट मां कढे थी उन वक़्त में तोखे काई मालूमात कोन्हे। आलिम अची करे तुंहिंजे कन ते ऐं तकबीर ऐं आज़ान चए थो अल्लाह अकबर इहो हिकु आलिम जो ॾोह इहो ॾोह अथसि न वरी ॿियो आलिम जो ॾोह जॾहिं तुंहिंजो आराइम में जनाज़ो पियो राणीपुर में सकर में आलिम अची साईं जनाज़ो पढ़े अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उन्साना अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना जेका दुआ तोखे नथी अचे मग़फ़िरत जी उहा आलिम तुंहिंजे लाइ दुआ घुरे थो। आलिम जो ॿियो नंबर ॾोह इहो अथई टियों आलिम जो ॾोह इहो आहे
जो को कुरान तो के न तो अचे आलिम पढ़ाए पियो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन जेका माना तो के न पई जी आलिम ॿुधाए पियो ई आलिम जा ॾोह गणी थो वञो जे जनाज़नि जी तोखे ख़बर नहीं आलिम ॿुधाए पियो जेको निकाह जो ख़ुतबो तोखे न पियो अचे आलिम ॿुधाए पियो अन्निकाह मिन सुन्नती फमन रग़िबा अन सुन्नती फलैस मिन्नी जेके हदीसूं अहकामात निकाह जा तोखे न पिया अचनि ये आलिम ॿुधाए पियो तॾहिं आलिम जा ई ॾोह आहिनि जॾहिं तूं इन्हनि सां तॾहिं बुग़्ज़ रखे पियो आलिम जा ई ॾोह तूं गणी थो वञो ओ दुनिया जा मुस्लमानो जे दोस्त सां तूं विणंदे तो उनजो दोस्त तो सां विणंदो पर हदीस कुदसी आहे अल्लाह से फरमाए मन आदाली वलियन फक़द आदंतुहु बिल हर्ब आलिम रब जा दोस्त अथव हाणे जेकॾहिं आलिमनि सां केरु जंग कंदो इन्हनि सां कोर बि अटकाव रखंदो या बुग़्ज़ रखंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम मां रब इन्हनि सां पाण ई जंग कंदो छा पोइ रब मथां दाज को हणंदो या इतरार ज़ेवर उठींदो पोइ रब जी जंग ॿुधायां मां ॿुधायां रब जी जंग इहा तो पेट्रोल महांगो थींदो आहे परेशानी थींदव रब जी जंग इहा अथव अटो महांगो थींदो आहे अल्लाह जी मुसीबतूं इहे आफ़तूं ईंदव जो परेशानी थींदव जॾहिं आलिमनि सां बुग़्ज़ ईंदो साड़े हसद ईंदो त पोइ परेशानी हूंदी परेशानी थींदी त उमिरि घटि थींदी उमिरि घटि थींदी त जल्दी मौत थींदो कलमो बि ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे नसीब थिए अलाए न थिए जंहिं बि आलिमनि सां बुग़्ज़ रखियो आहे सार रखियो आहे असांजे किताबनि में लिखियो पियो आहे उनखे बेईमान खे कलमो बि नसीब न थियो आहे तव्हां त अलहमदुलिल्लाह सभु मोमिन आहियो न बाबा हिन में शक आहे छा सचो सुभान अल्लाह हक़दार आलिमनि सां प्यार रखंदो हथ मथे खणी करे चओ इंशाअल्लाह आलिमनि सां प्यार बाबा ये आलिम आहिनि त दुनिया जो जहान हले पियो ये क़ुरान ॿुधाइनि पिया क़ुरान वारनि खे मामूली न सम्झो ये आलिमनि जे सदके ते जान हले पियो तव्हां इहे असांखे हर मामलात ई ॿुधाइनि पिया बाक़ी कंहिं माण्हू जे ॻाल्हाइण सां आलिम जी इज़त ते फ़र्क़ु न पवंदो राशिद साहिब मौलाना फज़ल रहमान जी इज़त ते फ़र्क़ु मक्के में असां चौधऊं कहिड़ो शख़्स अचे तौरनि जा हथ चुमियूं पर मक्के में अचे मदीने में अचे पर मदीने मक्के वारा चवनि था मौलाना फज़ल रहमान अचे त असां उनजा हथ चुमियूं उनजे पटके ते बोसो ॾियूं निराण ते बोसो ॾियूं तव्हां नेट ते ॾिठो आहे न ॾिठो भाई आयो न ऐं असांखे को फ़र्क़ु न पवंदो अलहमदुलिल्लाह असांखे सभु कुझु क़ुरान जे सदके मिले पियो सभु कुझु क़ुरान जे सदके मानी भी सुठी मिले पे लटा भी सुठा मिलन पया असां चो त आलिमनि जे ख़िलाफ़ बुग़्ज़ न रखूं पया तव्हांखे पाण खे मालूमात आहे हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह से पुछा कंदो आलिम आहे जो या आलिम आहियां रब चवंदो भला मोहबत कंदो आहीं चवंदो या अल्लाह मोहबत कंदो आहीं चङो चवंदो आहिनि अल्लाह जी फरमाए चङे चवण जे करे बि हल जन्नत में दाख़िल थी भला इहो तव्हांखे मालूमात आहे त हिकिड़ो आलिम 70 ॼणनि खे जन्नत में वठी ईंदो जंहिंजे मथां जहन्नम वाजिब आहे पर उलमा इन तौजीहात लिखनि था वरी उहो 70 ई जेकॾहिं सिफ़ारिश करे त उहो वरी अञा 70 उहो बि जन्नत में वठी वेंदा ईअं अंदाज़ वाणो उलमा लिखियो आहे त 4.5 लख हिकिड़ो आलिम जन्नत में समूह में वठी वेंदो अञा हिन मदरसे में आलिम पढ़नि पिया हाफ़िज़ पढ़नि पिया कारी पढ़नि भई ख़ुशनसीबी अथव तफसीर बेज़ावी जी हदीस है अल्लाह से जिब्राइल के मोकलो जिब्रील जी रब जलील जिब्रील मुझे सोने नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जी ज़ात जो कसम पाण फरमायो तफसीर में तफसीर बेज़ावी में अचे थो अल्लाह से जिब्राइल के मोकलो जिब्राइल वन फिलाणी गोठ जी चक्की खणी करे आसमान मां हेठि फिटो करे चो त जिब्राइल 40 साल इन्हनि मां ख़ुदा जी ज़ात सां टकर खाधो आहे हदीस में अचे थो जॾहिं जिब्राइल पंहिंजो वफ़द वठी करे गोठ ते पहुतो आहे हदीस में अचे थो जिब्राइल ॾिसे थो पियो त हिकिड़ो नंढो मासूम ॿार आहे जंहिंजी ज़बान ते लफ़्ज़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उन्हीं वक्त में जिब्राइल वापस मोटियो या अल्लाह तुझो तो हुक्म हुयो
तुझो त ऑर्डर हुयो पर अल्लाह तुझे हुक्म जी तामील कंदे असां त पुतासी पर हिकिड़ो नंढो मासूम ॿारो जंहिंजी ज़बान ते तुंहिंजा लफ़्ज़ हुया तुंहिंजो हंधो जिब्राइल कड़ा लफ़्ज़ हुयसि ॿुधा त सही जिब्राइल तूं चए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बस जिब्राइल मां अल्लाह इन नंढड़े मासूम बच्चे जे सदके 40 साल ॻोठ मां अज़ाब टारे छॾियो 40 साल पाण ॿुधायो हिन मस्जिद में घणा बच्चा पढ़नि पिया घणा हाफ़िज़ थियनि पिया सॼो सवाब कंहिंखे मिलंदो वाइज़ जो उनखे चई ख़ैरात जे मौक़े ते प्रोग्राम रखायो आहे सॼो सवाब उन मुजाहिद खे मिलंदो हितां जंहिं बि निमाज़ पढ़ी कंहिं ॾाढ़ी छॾी को हाजी बणिजी सॼो सवाब उन मुजाहिद खे मिलंदो माशाअल्लाह हे मज़ाक न आहिनि अहिड़ियूं मजलिसूं मुनाक़िद कराइनि वॾियूं बरकत वारियूं मजलिसूं हदीस में अचे तो एडी मजलिस बरकत वारी आ जो हिकड़े जो इरादो ना आहे इन जलसे में विया वञी करे कंहिंजो कंहिं में कम हुयो चई बाबा वञो वञी फिलाणे खे वठी अचो ॾे पर चई भला ठीकु आहे आलिम हले तो वाइज़ ॿुधा क़ुर ॿुधा पर हिन जो इरादो वेहण जो न हो हदीस में अचे तो मुंहिंजे महबूब फरमायो अल्लाह से उनखे बि बख़्शे छॾींदो जंहिंजो ॿुधण जो इरादो न हुयो भाई अहिड़ी मजलिस आहे खुशबू हिकिड़ो लॻाईंदो आहे पर खुशबू 10 ॼणनि खे ईंदी आहे ईअं मिसाल आहे खुशबू हिकु लॻाईंदो पर ईंदी 10 ओ दुनिया जा मुसलमान हिन कुरान को सिवा कुछ ही न अथव हिन दिल पर को सिवा कुछ ही न अथव अल्लाह जी कुरान मजीद में फरमायो मां रब इन्हनि जे लाइ इनाम बि मुक़ररु कया आहिनि इन्हनि जे लाइ मां रब जन्नत में नहरियूं बि आहिनि फरमाए मसलुल जन्नति लती वुइदल मुत्तकून फीहा अनहार मिन माइन गैर आसिन रब फरमाए मुत्तकिन जे लाइ परहेज़गारनि जे लाइ खालिस पानी जो वहदियूदा जो पींदा त लज़्ज़त लज़्ज़त ईंदन व अनहार मिन लबन लम यतगय्यर तअमुहु रब फरमाए खालिस खीर जा वहदियूदन पींदा त लज़्ज़त लज़्ज़त हूंदन हितां वारो खीर न हूंदो उन में मिलावट हूंदी लम यतगय्यर तअमुहु जनतन के जन्नत में जेको भी खीर मिलंदो उन जो रंग भी तब्दील थियल न हूंदो पर वनहारु मिन खमरिन लज़्ज़तिन लिशारिबीन अल्लाह जी फरमाए माखी जा वाबिर जनतन के जन्नत में मिलंदा हितो वारी माखी न हूंदी उन में मिलावट हूंदी आहे मुंहिंजे महबूब फरमायो जंहिं भी कंहिं शइ में मिलावट कई या गेह में मिलावट कई या चांवरनि में मिलावट कई या कहिड़ो बि जो यूटिलिटी दुकान आहे या स्टोर आहे कंहिं भी शइ में मिलावट कई मुंहिंजे महबूब फरमायो फलैस मिन्ना वो मुंहिंजी उम्मत में जाई न आहे जेको मिलावट थो करे पर फरमाई जेको जनतन की जन्नत में ये माखी जूं नहरियूं मिलंदियूं त ख़ालिस क़िस्म जूं माखी मिलंदियूं पीअंदा त लज़्ज़त लज़्ज़त सुकून सुकून ईंदन माखी जूं नहरियूं इनाम ॿुधाए थो बुलंद सां बचो सुभाणे अने हज़रत मौलाना से नूर मोहम्मद लौलई साहब ईंदा त दिल ठाहींदा वनहार मिन खमरिन लज़्ज़तिन लिशारिबीन अल्लाह जी फरमायो शराबन तहुरा जो खालिस नारियूं बि तव्हांजे लाइ हूंदियूं शराबन तहुरा जो बाबा हेॾे तकी हेॾे ईंदो हेॾे न्यारो सभई शराबन तहुरा जो खालिस नारियूं हितो शराब न पलीतो जो पीअंदे त मथे के चक्कर ईंदा ऐं ख़मर ख़बर अथव ख़मर जी माना बि आहे त माना अकुल ते पर्दो अचणु जेको दुनिया जो शराब पीए थो न मुंहिंजे सोणे नबी फरमायो अकुल ते पर्दो अची वेंदुसि पोइ न अम्मा जी ख़बर पवंदसि न मासी जी ख़बर पवंदसि न पुफी जी ख़बर पवंदसि न भेण जी ख़बर पवंदसि इन हाय बेईमान के अकुल ते पर्दो अची वेंदो जेको दुनिया जो शराब पीए थो काई ख़बर कान पवंदसि पियो बकवास कंदो या अल्लाह जेको आख़िरत जो शराब पीए थो उन जी शराब जे बारे में तो कुछ ॿुधा अल्लाह जी फरमायो ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून रब फरमाए जेको जन्नत में जन्नत जो शराब पिए तो मथे के चक्कर भी नहीं ईंदसि सुकून ही सुकून ईंदसि जॾहिं शराब जी हुर्मत थी नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हिकिड़े घर में झूपड़ी उते पोड़ी औरत वेठी
सजो ड्रम भरियो पियो शराब जो शीशू पियो पाण पर अम्मा ही चाहे तो न पोड़ी चो अम्मा पाण पर अल्लाह रसूल यतीम जो शराब आई इने करे मुझे ज़ख़ीरो आई विकणी करे कोई उन जा लट्टा उन जी खिदमत उन ज़मीन वगैरह जो थी तो पाण पर अम्मा ही हारे चली उन जी हुरमत थी आ मां मोहम्मद चौधरी हराम आ खुदा जी ज़ात जो कसम पोड़ी रोई करे सजे शराब जी शीशन के भनी चली हारे चली ये मुझे महबूब तो चले मां ही कदम राजो को मुसलमान शराब पयो म्यूजिक टीचर स्कूल में जादे करे शराब एडो हराम थी नबी सल्लल्लाहु अलैहि हज़रत अबू हुरैरा जे शराब जो हुरमत थिया हज़रत अबू हुरैरा हिक करे घर में गिरी करे शराब जो शीशो भंदो होते तो शराब ई हारे तो सजो ई शराब जमीन थी वई साहब में एडो हिम्मत ए बहादुरी नबी से जो चयो ए फरमा बरदारी हमारा मुसलमान में आए सरंग पैदा सा करने जा सिर्फ मुसलमानों लिबास जा मुसलमान अल्लामा इब्ने जोजी तो फरमाए पानी किताब में असा सिर्फ कलमे जा मुसलमान नाले जा मुसलमान सिर्फ लिबास जा मुसलमान बस मैं आखिरी गाल करे पई जगह वठन हाणे ये म्यूजिक टीचर थे स्कूल कॉलेज में जैसे म्यूजिक टीचर पढ़ाइण जो न थो अचे दाड़ो म्यूजिक टीचर आया असा ने चिंता असा उन बारन के साली में कुरान मजीद में अल्लाह से पाजे सोने नबी जी अज़वाज मुत्तहरात की फरमाए तो या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन्ना मिन जलाबिबिहिन्ना ओ मुझा महबूबा मारब तो मोहम्मद के तू जमा मुझा महबूबा पाजी अज़वाज मुत्तहरात की फरमा पाजी न्याणियों की फरमा पाजी कलमे पढ़वाई औरतों के फरमा तजरे घर को बाहर निकलन युदनीना अलैहिन्ना मिन जलाबिबिहिन्ना ये जो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु